दोस्तानी मोहतरम इहो नौजवान जे पंहिंजी जवानी रब जी इबादत में गुजारी इहो रोज़े महशर अर्श मुअल्ला जे साये जे हेठां वेठल हूंदो। हाँ पीरी अची वियसि कुराड़प अची वियसि पर अञा गुनाहनि ते दिल ई रहा। हाँ पीरी थी वई 40 सालनि खां उमिरि मथे टपियो हाणे उन जा पेर कब्र में लड़किया पिया। हाँ कब्र जे किनारे वेठो आ। हज़रत उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो नौकर मुक़रर कयो उनखे पघार ॾींदो हो त रोज़ानो सुबुह जो उथी मूंखे नसीहत कर त ओ उमर ही दुनिया फानी थई हितों वञण वारो बस इहा मूंखे रोज़ानो नसीहत कर मूंखे मौत यादि ॾियार पघार ते मुक़रर कई। हिकिड़े ॾियारे आईने में ॾिठई त ॾाढ़ी जा अच्छा वार नज़र आयसि। उन नौकर खे चई बाबा हाणे तोखे मोकल आहे जेको कमु तूं कंदे हे हाणे हे अच्छा वार मूंखे यादि ॾियारींदा। वदा अच्छा वार थी विया मौत मथों अची वियो अञा गुनाहनि ते दिल अञा हस्तियूं ऐं मस्तियूं नथो छॾी। तूं ॾाढा मुड़सी बि कंहिंसां तो ॾाढा मुड़सी ॾेखारी। वॾेरे सां ॾाढा मुड़सी कर त तोखे ॾींहं जा तारा ॾेखारे न। तू रब सां तो ॾाढा मुड़सी ॾेखारी। मन बलग उम्रुहु 40 सनह जे माण्हू जी उमिरि 40 साल थी वई ऐं अञा उन जा गुनाह घणा नेकियूं थोरियूं यमसह शैतान अला वजह शैतान अचे उन जे मुंह के हथ फेराईंदो आ ऐं चवंदो आ अन फदई तो हादल वजह ला युफला हिन मुंह ता मां कुर्बान वञा ही मुंह कॾहिं कामयाब न थींदो। शैतान जे मुंह ते हथ फेराए खुश थींदो आ। शैतान जे चवंदा न पीर बुज़ुर्ग के चवंदासीं मुंहिंजी पुठी ठपिजाए। हाँ शैतान जे पुठी ठपींदो जे सदको वञाए अन फदई मां तो ता सदको वञा केर तो इब्लीस तो चवे त मां तो ता सदको वञा तू कॾहिं बि छोटकारो न माणींदे। 40 साल थी विया अञा गुनाहनि ते संदरो ॿधियूं बीठो आहे। हाँ नमाज जो चईसि हाँ वॾा ओ मिठा मोटी पौरब जे दर ते ओ पीर मर्द पंहिंजे कुराड़प जो कदुर कर ओ मुंहिंजी अम्मा ओ मुंहिंजी भेण पंहिंजे अछनि परियनि जो ख्याल रख।